वेलकम एक नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवांखे ख़बर ॾियूं। अफ़सोसनाक ख़बर आहे गुजरांवाला वेझो कोट लधा वटि ख़ौफ़नाक रोड हादसो पेश आयो आहे। हादसे में 12 ॼणा फौती विया आहिनि, 10 ज़ख़्मी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं वन वे ते रॉन्ग साइड सां वेंदड़ तेज़ रफ़्तार डंपर ॿिनि वैन्स सां टकराइजी वियो। हादसे में 12 ॼणा फौती विया। फौतियुनि में 6 औरतूं ऐं 1 ॿार शामिल आहे, जिन त ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया गुजरांवाला वेझो कोट लधा वटि ख़ौफ़नाक रोड हादसो पेश आयो आहे। 12 ॼणा हादसे में फौती विया आहिनि, 10 ॼणा ज़ख़्मी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं वन वे ते रॉन्ग साइड सां वेंदड़ तेज़ रफ़्तार डंपर ॿिनि वैन्स सां टकराइजी वियो। फौतियुनि में 6 औरतूं ऐं 1 ॿार बि शामिल आहे। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे गुजरांवाला वेझो कोट लधा वटि ख़ौफ़नाक रोड हादसो पेश आयो। 12 ॼणा फौती विया आहिनि, 10 ॼणा ज़ख़्मी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं वन वे ते रॉन्ग साइड सां वेंदड़ तेज़ रफ़्तार डंपर ॿिनि वैन्स सां टकराइजी वियो। हादसे में 12 ॼणा फौती विया आहिनि। फौतियुनि में 6 औरतूं ऐं 1 ॿार शामिल आहे।